कोटड़ी जे भरिसां मशहूर दरगाह उबन अली शाह नाले ॻोठ बरसातुनि में मुकमल किरी पट थी वियो आहे। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर अदनान हैदर लुंड मूजिबि बरसात बंदि थियण खे 15 ॾींहं गुज़रण बावजूदि कंहिं बि चूंडियल नुमाइंदे समेत इंतज़ामिया जे कंहिं बि ऑफिसर सार न लधी। ॻोठ खे चूंडियल नुमाइंदनि ऐं इंतज़ामिया पारां नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ अॼु ॻोठाणनि ऐं ॿियनि मीडिया आॾो शदीद एहतजाज कयो। एसएसन्यूज़ सां ॻाल्हाईंदे हुननि चयो आहे त ताज़ियुनि चौमासी तेज़ बरसातुनि असांजो पूरो ॻोठ तबाह करे छॾियो आहे। बचनि समेत खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं, पर कंहिं बि वाहर नाहे कई। उॾेरोलाल स्टेशन विलेज यूसी हुसैन हिंगोरो यूसी नोबतमरी ऐं ॿियनि ॻोठनि ऐं रोडनि रस्तनि मां बरसाती पाणी नेकाल न थियो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर शाहिद ख़ासकेली मूजिबि रहवासियुनि जो चवणु आहे त पाणी काफ़ी वक़्त खां बीठल हुजण करे बदबू करे वियो आहे। घरनि में 4 फुटनि ताईं पाणी बीहजी वञण सबबि केतिरा ई घर पिणु ड्रही पट पइजी विया आहिनि। हुननि चयो आहे त बासर वॾेरनि ऐं मनपसंद माण्हुनि खे ख़ैमा ऐं मच्छरदानियूं ॾिनियूं पयूं वञनि। बरसात मुतासिर रोडनि ऐं सरकारी इमारतुनि में बुखूं काटण ते मजबूर आहिनि। गढ़ी असन में बरसाती पाणी निकाल न थियण ऐं वाहर न थियण ख़िलाफ़ मुतासिरनि एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर ज़ाहिद कंडराणी मूजिबि यूसी मलोई जे ॻोठ असगर खोसो जे ॻोठाणनि अब्दुल रशीद खोसो जी अॻवाणीअ में बरसाती पाणी नेकाल न करण ऐं ख़ैमा राशन न मिलण ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। हुननि चयो आहे त बरसात सबबि संदन घर ड्रही विया आहिनि, फसल बि ॿुॾी तबाह थियो आहे। तक जा चूंडियल नुमाइंदा ख़ैमा ऐं राशन मनपसंद माण्हुनि खे ॾेई रहिया आहिनि। हुननि सिंध हुकूमत ऐं ॿियनि खां मुतालबो कयो आहे त ख़ैमा ऐं राशन समेत सामान ॾेई सिहत जे हवाले सां मेडिकल कैंप लॻाई वञे। सॻियूं भरिसां ॻोठ मोहम्मद बख़्श शेख ऐं ॻोठ हादी बख़्श शेख जे रहवासियुनि चूंडियल नुमाइंदनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर मुहर्रम ख़ान मंगणी जो मूजिबि एहतजाज कंदड़नि सोनल शेख, मुस्लिम शेख, अयास शेख, सदोरो शेख, गुलाब शेख, ग़ुलाम शबीर शेख, मंज़ूर शेख ऐं ॿियनि चयो आहे त सॻियूं ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में पयल 2 महीननि खां लगातार तेज़ बरसात तबाही मचाए छॾी। करोड़े रुपयनि जा फसल तबाह थी विया, सवें घर किरी पट पइजी विया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदनि तोड़ी कामोरनि खे नज़रअंदाज़ करे छॾियो आहे। हुननि MNA सैयद जावेद अली शाह जीलानी, MPA सईद अहमद रज़ा शाह, नईम अहमद खल ऐं ॿियनि खे अपील कई आहे त संदन वाहर कई वञे। हालाणी जे सहाफ़ियुनि तरफ़ां कवरेज करण ते ऐं सवाल करण ते JUI जे अॻवान मुफ़्ती सैयद हमादुल्ला शाह पारां कयल ज़्यादतियुनि ख़िलाफ़ अॼु चोथें ॾींहं ते बि प्रेस क्लब अॻियां एहतजाज कयो वियो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर बाबर अली जोगी मूजिबि जसकम अॻवान कामरेड आशिक चांग, सदाकत नागराज, इमरान शाहाणी, सहाफ़ी सैयद जानी शाह, मंज़ूर ख़ासकेली, शाहिद चांडियो ऐं ॿियनि चयो आहे त सहाफ़ियुनि सां ज़्यादतियूं वधंदियूं थियूं वञनि, हक़ सच जी आवाज़ खे दॿायो थो वञे। हुननि चयो आहे त असां JUI ज़िले क़यादत ऐं तालके जी क़यादत खां घुर करियूं था त सहाफ़ियुनि सां थियल ज़्यादतियुनि जो अज़ालो करायो वञे। लाड़काणे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि सां वास्तो रखंदड़ बरसात मुतासिर गूंगन ऐं ॿोड़नि वाहर न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर अहमद मुजतबा जतोई मूजिबि उन मौक़े ते गूंगन ऐं ॿोड़नि फयाज़ अहमद खोड़ो, तालिब अली बुर्दी, सदाम हुसैन जमाली, ज़ाहिद खटियाण ऐं ॿियनि पंहिंजे जारी कयल बयान में चयो आहे त ताज़ो बरसातुनि सबबि असांजा घर किरी पिया, जंहिं करे असीं बेरोज़गारीअ सां गॾु समूरा घर भाती खुलियल आसमान हेठि ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। हुननि चयो आहे त घर भाती बुखूं काटे रहिया आहिनि, पर चूंडियल नुमाइंदा ज़िले इंतज़ामिया ऐं पीपल्स पार्टीअ वारा पंहिंजे मनपसंद माण्हुनि खे राशन, टेंट ऐं ॿियो सामान ॾेई रहिया आहिनि, संदन वाहर कई वञे। दाऊजानपुर वेझो शिकारपुर जे तैमूर ख़ान पठाण वाक़िआ थरादू कट सबबि शेरानपुर शहर मुकमल तौर ते पाणीअ हेठि आहे। रहवासियुनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एसएसन्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहब्बत लाशारी मूजिबि थहीम बिरादरी तरफ़ां अब्दुल मालिक थहीम जी अॻवाणी में जेकबाबाद, गढ़ी खैरू, रतो देरो मेन रोड ब्लॉक करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त तैमूर पठाण नाजाइज़ी कंदे शिकारपुर ज़िले जे पठाण वाह समेत मुख़्तलिफ़ रोडनि खे कट हणी पाणीअ हेठि छोड़ करे छॾियो आहे, जंहिं सबबि असांजो सॼो शहर शेरानपुर मुकमल तौर ते पाणीअ हेठि अची वियो आहे। हुननि DC जेकबाबाद समेत आला अमलदारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त कट फौरी तौर ते बंदि करायो वञे। कराची जी समाजी तंज़ीम ग्रेट ट्रस्ट पारां टंडे आदम जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ॻोठ फ़कीर मोहम्मद शाह, ॻोठ मोहम्मद ख़ासकेली, मुबारक कॉलोनी, सुल्तान ख़ासकेली, रहमान नगर ऐं होसिया कॉलोनीअ में बरसात ऐं ॿोड़ मुतासिर 100 ख़ानदाननि में
खुश्क राशन ॾिनो वियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिबि उन मौक़े ते मोहम्मद तैयब, ज़ैनुलाब्दीन, सुल्तान ख़ासकेली ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त कराची जे सख़ी माण्हुनि पारां बरसाति ऐं ॿोॾि मुतासिरनि जी वाहर करण लाइ खुश्क राशन, अटो, खंडु, गिहु, चांवर, कपिड़ा ऐं ॿियो सामान ॾिनो आहे। उन्हनि जो चवणु आहे त हीउ ॾुखियो वक़्तु आहे, हर इंसान जी ख़िदमत करणी आहे। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।